हुकूमती दावान इदारनि जी बदइंतज़ामी अफ़सरशाही जी सुस्ती जे करे रमज़ान जे भलारे महीने में महांगाई जो जिन सरेआम बाज़ारनि में रक़्स करे पियो। ठेले खां वठी दुकानदार ताईं ॿीणा टीणा अघ वठी रहिया आहिनि। थधियुनि आफ़ीसनि में वेठल मख़लूक आर्डर पोयां आर्डर जारी करे थी। अगोतरियूं ठहनि थियूं, दुकाननि ऐं गाॾियुनि ते लॻनि थियूं, पर उन ते अमल नथो थिए। मौजूदा मुआशी सूरतहाल जी अबतरीअ जे करे अवाम पहिरीं भोॻे पियो। मथां वरी हिन भलारे रमज़ान जे महीने में वधंदड़ अघनि मुनाफ़िक़ोरनि अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। सॼी दुनिया में जॾहिं को मज़हबी ॾिणु ईंदो आहे त हुकूमत तोड़े वापारियुनि तरफ़ां अघ अधोध कया वेंदा आहिनि, पर हिते असां वटि कलमा गो खे फुरे लुटे पंहिंजूं तिजोड़ियूं भरे रहियो आहे। अफ़सरशाही नीरी बत्ती वारी थधी गाॾी में चढ़ी मेन बाज़ारनि जो चक्कर ॾेई फोटो सेशन कराए पंहिंजी नौकरी जारी सारी रखियो वेठा आहिनि। बेरहम सियासत खां वठी लापरवाह अफ़सरशाही तोड़े ज़ालिम वापारी पंहिंजी किरत में लॻा पिया आहिनि। उन्हनि खे अलाह जो ख़ौफ़ नाहे। अवाम लोढ़े पई, अवाम भोॻे पई, अवाम चिचरजे पई, अवाम चिचलाए पई, अवाम ॿाकारे पई, अवाम रड़ियूं पई करे। वधंदड़ अटे जा अघ, वधंदड़ तेल जा अघ, वधंदड़ समूरियूं जेके बि रोज़ानी ज़िंदगी जा जेके मामूलात आहिनि उहे इंसान जी ज़िंदगीअ खे वधीक अजीरन कंदा वञनि पिया। आहे को दादरसी करण वारो, आहे को हिन खे मुंजो ॾियण वारो? हाल फ़िलहाल त नज़र कोन पियो अचे।